कोट गुलाम अहमद के समारो कुंडरी समेत ज़िले उमरकोट के नंढे वॾे शहरनि सां ॻंढींदड़ मेन रोड जो गुज़िरियल 15 सालनि खां बगच अरसो गुज़रण जे बावजूदि रोड जो मरमत वारो कमु न थी सघियो आहे, जंहिं सबबि मेन रोड हंधा हंधा टुटी तबाह थी वियो आहे, जॾहिं त रोड जे हदनि में कब्ज़नि जो थियणु ज़ोर वठी वियो आहे ऐं मेन रोड ते अॾल मोरियूं ज़बूनाली जो शिकार थी डाइण ते आयूं आहिनि। रोड बाबा का शइ कोन्हे हिते, सूरत जा आहियूं असीं भाउ, गाॾियूं टोड़े छॾियूं हलाए हलाए, गवर्नमेंट टैक्स वठे, परमिट वठे, हर शइ असां खां वठे। रोड जी हालत इहा लॻी पई आहे। सामारे ताईं अहिड़ी हालत आहे, असांजी गाॾियुनि जा टायर ख़तम थी वञनि, मरीज़ को अस्पताल पहुचाइण वारो 15 मिंट जे पंध लाइ 2-2 कलाक में। रोड जी जेका आहे सा पोज़ीशन तमामु डाउन आहे। ही मेन रोड आहे, सफ़ा डाउन आहे। कोट गुलाम अहमद समारो मेन रोड जी इंतहाई ख़स्ता हालत, कब्ज़नि ऐं मोरियनि जी ज़बूनाली सबबि न सिर्फ़ु गाॾियुनि जो नुक़सानु थी रहियो आहे, पर उन सां गॾोगॾु हादसनि दौरान इंसानी जानूं पिणु ज़ाया थी रहियूं आहिनि। कैमरामैन शाहिल ख़ासकेली सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम अहमद।